बावी जमात सानिया अॼोको ॾींहुं ख़लीफ़े बिला फ़ैसला सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे वफ़ात जो ॾियारो आहे रज़ी अल्लाह ताला। अबू बकर सिद्दीक़ छा हो, छा ॻाल्हि कजे, कहिड़े लफ़्ज़नि सां बयानु कजे। ईअं किताबनि लिखियो आहे, चांडे साहिब जी बि तक़रीर में आहे। चांडे साहिब फरमायो त अबू बकर नबी साईं जो ॼण त पाछो, अब ॼण त पाछो पाछो पंहिंजे असुल खां जुदा न थी। अबू बकर मोहम्मद करीम खां जुदा न आहे, अबू बकर सिद्दीक़ जी आहे। छो हिन क़ुरान पाक में बि अल्लाह ताला अहिड़ो इशारो कयो, कहिड़ो फरमाए इल्ला तंसुरू फ़क़द नसरहुल्लाह इज़ अख़रजहु अल्लज़ीन कफ़रू सानी यसनैन इज़ हुमा फ़िल ग़ार। सानी यसनैन इहो लफ़्ज़ एॾो अजीब आहे। सानी यसनैन ॿिनि मां ॿियो, अब ॿिनि मां ॿियो, ॿिनि मां ॿियो छड़ो इहो लफ़्ज़ चइजे सानी यसनैन, ॿिनि मां ॿियो, वधीक को अखर न ॻाल्हाइजे। अलाह वठी जोगी साहिब वठी केरु वियो ॿुधायो त सानी यसनैन चांडियो साहिब। सानी यसनैन जो लफ़्ज़ अहिड़ो अल्लाह ताला क़ुर पाक में ईंदो आहे, ॿिनि मां ॿियो। हाणे इन सां ॿियो को अखर न मिलायो, छो त अॻिते अखर आहे सानी यसनैन इज़ हुमा फ़िल ग़ार, जॾहिं गार में आहे। ॿिनि मां ॿियो जॾहिं गार में आहे, इज़ यक़ूलु लिसाहिबी ला तहज़न, पंहिंजे दोस्त खे चए पियो ग़म न कर। हाणे एॾा लफ़्ज़ नथा पढ़ो, फ़क़ति सानी यसनैन ॿिनि मां ॿियो। मौलाना चांडे साहिब चयो त इहो लफ़्ज़ तॾहिं सचो ईंदो जॾहिं ॿई हिकु जहिड़ा हूंदा, तॾहिं हे पहिरियों हे ॿियो, हे ॿियो हे पहिरियों, जे हे ॿियो हे पहिरियों। जहिड़े खे चओ सानी यसनैन ॿिन्ही ते सचो ईंदो, हे पहिरियों हे ॿियो। हाणे ईअं चओ त हे पहिरियों हे ॿियो, सानी यसनैन खे चइबो आहे, ॿिनि मां ॿियो। जहिड़े खे बणायो ॿिनि मां ॿियो। अॻिते अल्लाह साईं तशरीफ़ कई त इज़ यक़ूलु लिसाहिबी ला तहज़न इन्नल्लाह माना उहो मोहम्मद करीम। चांडे साहिब जी तक़रीर मां ॿुधायो। अञा बि हिकिड़ी ॿियूं रिवायतूं ॿुधायूं। चांडे साहिब चयो इमाम अल-अंबिया जी रिवायत हिकिड़ी ईंदी आहे, ॿुधायूं हदीस वारी, अने वरी आलमन पुछिजो तव्हां। उन रिवायत में ईंदो आहे त इमाम अल-अंबिया फरमायो त आलमी अरवाह में जाते रूह हुया, कुल रूह पैदा थिया अॻु में, जिस्म बाद में, आदम अलैहिस्सलाम खां अॻु में रूह। आलमी अरवाह में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला सभिनी रूहनि खां पहिरियों रूह मां मोहम्मद करीम जो पैदा कयो, सभिनी खां पहिरियों। तंहिंजे करे चयो वेंदो आहे न त आलम जे लाइ इल्लत गाई आहे मोहम्मद। चांडियो साहिब चवंदो आहे इल्लत गाई इहा जंहिंजे करे पूरी काइनात बणी उहो मोहम्मद करीम आहे। साईं जन फरमायो त मुंहिंजो रूह सभ खां पहिरियां, पोइ सभु रूह। उन आलमी अरवाह में साईं जन फरमायो हिकिड़े दफ़े अल्लाह तबारक व तआला मां मोहम्मद करीम जे रूह ऐं अबू बकर जे रूह खे भॼायो। वरी ॻाल्हि थो कयां, थोरी नथो कयां, तमामु वॾी ड्रोड़ पाराए मुंहिंजे रूह ऐं अबू बकर जे रूह खे। साईं जन फरमायो, पोइ साईं जन फरमायो त न मुंहिंजो रूह पियो अॻु कढे, न अबू बकर जो रूह, ॿई गॾु पिया, ॿई पिया गॾु वञो। पोइ साईं जन फरमायो, चांडे साहिब फरमाए पियो त जॾहिं जंहिं जाइ ते मुक़ररु थियो त हेसि ताईं भॼो, उन जाइ ते नबी साईं फरमायो त हिकिड़ी विख मुंहिंजो रूह अबू बकर जे रूह खां टक ते पाण फरमायो उहो रूह, इहा विख जेकी नुबूअत वारी, उहा नुबूअत वारी विख अल्लाह तबारक व तआला इमाम अल-अंबिया खे ॾिनी। वर्नत महबूबनि करीमनि सां अबू बकर सिद्दीक़ साथ उहो ई गॾु हो जीअं नबीअ में ख़सलतूं थी अबू बकर में। कॾहिं चांडे साहिब चयो त अबू बकर ॼण त मोहम्मद करीम जो पाछो आहे। हा, साईं जन ईअं अञा ॿियो मिसाल ॾिनो, मां पाण तक़रीर में हुयसि, उहा पंज ॿुधायूं। साईं जन ईअं फरमायो त जे वॾो सिज आहे, सिज जे आॾो हिकिड़ो वॾो आईनो रखो, अब सिज जे आॾो वॾो आईनो रखो, थोरो तवजो आहे। सिज जे आॾो जो वॾो आईनो रखिजे, उन में सिज जो पूरो हुजे नक्शो। चांडे साहिब चयो त जीअं हुन सिज ॾे अखि खणी निहारे न सघंदे, तीअं आईने वारे सिज ॾे न करे सघंदे। हे आईने वारो सिज इहो उहो असुल सिज त न आहे, पर हिन में अहिड़ियूं अलाह ताला कशिश आईने जे करे रखी त ईअं इमाम अल-अंबिया जो आईनो अबू बकर सिद्दीक़, यके मुस्तफ़ा जूं पूरियूं ॻाल्हियूं अबू बकर सिद्दीक़ में। पोइ चई त मां तोखे नथो जरिया त तूं अबू बकर खे ॻाल्हाए न, जे अबू बकर खे ॻाल्हायो ॼण मोहम्मद करीम खे ॻाल्हायो। हे चांडे साहिब जी तक़रीर। अचो साईं अचो, मां बि ॾाढो गलो कोन, इहे ॻाल्हियूं अॼु बि ॿुधाईंदीमांव, को मुश्किल ॿुधाईंदो हुजे, इहा बि ख़बर हुजे हले थो साईं खे।
हले अॼु अबू बकर सिद्दीक़ जे वफ़ात जो ॾियारो अबू बकर खे कहे हिकिड़ी ॻाल्हि हे त मां चांडियो साहिब ॿुधायो हज़रत साईं बेर वारा मां उन तक़रीर में हुयुमि उहो चांडे साहिब वारी तक़रीर में मां हुयुमि पाण पोइ साईं चांडियो साहिब ही सफ़ा जज़्बात में हो चए मां तोखे नथो जॾहिं त तूं अबू बकर खे गार न ॾे पर इहा तोखे ज़ेल ते हुजणु खपे जेकॾहिं अबू बकर खे गार न ॾे त ॼण मोहम्मद करीम खे गार न ॾे जे आईने वारे सिज खे घटि वधि ॻाल्हाई ॼण हुन सिज खे हिन खे धको ई ॼण हुनखे हिन खे घटि वधि कई ॼण हुनखे कई ईअं अबू बकर सिद्दीक़ मुस्तफ़ा जो आईने वांगुरु ओलड़ो अबू बकर सिद्दीक़ एॾे शान ऐं मक़ाम वारो हे साईं चांडियो साहिब साईं बेर वारा साईं बेर वारा मां हे ॻाल्हियूं इन जे करे कयां थो त कुझु साईं बेर वारनि खे किन माण्हुनि न बि ॿुधो मूंखे ॿुधो था त हे बि ॻाल्हियूं रिकॉर्ड ते हुजनि उन्हनि जे हवाले सां मां पाण उन तक़रीर में हुयुमि हज़रत साईं बेर वारनि हिकिड़ो वाक़िया ॿ बयान कया तक़रीर में ॿिनि वाक़ियनि में तक़रीर में रुना हिकिड़ो वाक़ियो सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो उहो इहो हुयो त इमाम अल-अंबिया साहब खां कचहरी में मौजूदु हुयो तव्हां हेॾे हेॾे न आहियो कुझु बि न सभु खाई पी आयो साईं जोगी साहब तव्हां खाईंदो न पुछे तव्हां हितां जो इशारा कंदो मां बसि कंदो खाईंदो हाणे बसि ॿीहर तव्हां तव्हां चओ इहा ॻाल्हि ॿुधाईंदो हज़रत साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैह जी मां पाण उन तक़रीर में हुयुसि इहा तक़रीर कई हज़रत साईं बेर वारनि ठुल जे इलाइक़े में उन्नड़ स्टेशन हाजी नज़ीर अहमद खोसो उन्हनि जो जलसो उन्नड़ स्टेशन ते वॾो पैमाने ते थींदो उते साईं बेर वारा आया मां बि उते हुयुसि साईं बेर वारनि फरमायो सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो वाक़ियो ॿियो जुनैद बगदादी जो वाक़ियो मां तव्हांखे सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो वाक़ियो थो ॿुधायां साईं जन फरमायो त हिकु दफ़े नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महफ़िल में साहबा सां कचहरी हले पई दीन इस्लाम जूं ॻाल्हियूं हलनि पयूं अचानक इमाम अल-अंबिया हीअं मुंहुं कयो तवजो कयो हज़रत अबू बकर ॾे ईअं विच ॻाल्हियुनि में अबू बकर तुंहिंजी तबियत कीअं आहे विच में ॻाल्हियूं हलंदी ॻाल्हियूं अबू बकर तुंहिंजी तबियत कीअं आहे अबू बकर फरमायो त साईं अल्हम्दुलिल्लाह रब जा अहसान मां ठीकु आहे बसि एतिरी ॻाल्हि वरी साईं जन पंहिंजी ॻाल्हि मां इन तक़रीर में पाण अञा त इहा तक़रीर महफ़ूज़ आहे साईं बेर वारा पोइ घड़ीअ खां पोइ इहो ॾींहुं गुज़री वियो ॿिए ॾींहं ते साईं जन वरी ईअं साहिबा सां कचहरीअ में हुया ॿिए ॾींहुं अचानक विच हलंदड़ी कचहरीअ में इमाम अल-अंबिया अबू बकर रुको फरमाए करे चयो त अबू बकर तुंहिंजी तबियत कीअं आहे अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह अल्लाह जो फज़ल आहे मां ठीकु आहियां बसि एतिरी ॻाल्हि वरी कचहरी वरी टियों ॾींहुं थियो जॾहिं टियों ॾींहुं थियो वरी बि ईअं दौराने कचहरीअ में दौराने मामला ॼण त दरसो इमाम अल-अंबिया जो साहिबा सां अचानक साईं जन तवजो अबू बकर ॾे फरमायो पाण फरमायो अबू बकर तुंहिंजी तबियत कीअं अबू बकर चयो त मुंहिंजो अबो मां तव्हां तां क़ुर्बान वञी सुणा मां त ठीकु आहे मूंखे जवाबु ॾियण में का तकलीफ़ नथी थिए पर मुंहिंजा साईं तव्हां 3 ॾींहं सादे मुखां जो 3 ॾींहं पुछा था कयो हाणे तव्हां ॿुधायो त तव्हां कुझु चओ त कोन था तव्हां छड़ो मूंखां तबियत था पुछो मूंखे जवाबु ॾियण में का तकलीफ़ न आहे छा माजरा आहे छा ॻाल्हि आहे जो सांदे तव्हां 3 ॾींहं पुछो आहे तव्हां ॾसो तॾहिं इमाम अल-अंबिया फरमायो त अबू बकर मां न तुंहिंजो यार रब तोखां जिब्रील जे मार्फत मां मोहम्मद करीम जे मार्फत पुछाए थो त मुंहिंजे अबू बकर खां पुछ त तुंहिंजी तबियत सुभान अल्लाह अल्लाह तो पुछा करे मां तॾहिं तो पुछां कया हाणे तूं ॿुधाए त तोसां छा मामलो आहे जो 3 ॾींहं सांदे जिब्रील तो अचे त साईं अल्लाह से फरमायो त मुंहिंजे अबू बकर खां पुछा कर त तुंहिंजी तबियत कीअं आहे 3 ॾींहं थिया आहिनि त अबू बकर तूं मूंखे ॿुधाए त छा मामलो आहे जो अल्लाह ताला 3 ॾींहं आहे जो सांदे तोखे पुछा थो कराए तॾहिं अबू बकर सिद्दीक़ रोई पियो कि मुंहिंजा साईं ॿी त मूंखे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे पर कुझु ॾींहंनि खां वठी मुंहिंजे हिन हावड़ में दंद में सूर आहे उन मूंखे ॾाढो परेशान करे वियो आहे उन मूंखे ॾाढो परेशान कयो आहे ॿी त का मूंखे तकलीफ़ कोन्हे पोइ पाण फरमायो त अबू बकर तो असां सां बि ॻाल्हि न कई आहे तोखे एॾी तकलीफ़ आहे तॾहिं अबू बकर सिद्दीक़ रोअंदे चयो त मुंहिंजा साईं मां पंहिंजे यार जी शिकायत तव्हां सां कीअं कयां मां रब जी ॾिनो उन मुंहिंजे नज़र में मां उनजी शिकायत कीअं कयां पोइ इहा बयानु करे साईं बेर वारा रुना जॾहिं साईं बेर वारो तक़रीर कंदड़ रुनो त मजमू बि रुनो असां बि रुनोसीं मां पाण में तक़रीर में अबू बकर सिद्दीक़ एॾे पाए जो मां साईं जन अञा ॿिया बि हिते कुझु लफ़्ज़ चया पोइ फरमायो त इहो मक़ाम एतिरो जो नुबूअत वारो मसइलो बि विच तो परे थी वियो सिधो डायरेक्ट अबू बकर अल्लाह सां इहो अबू बकर हो अॼु उनजे वफ़ात जो ॾियार बहरहाल दिलि घुरे थी आख़िर में हे बि मूंखे शेर ॿुधाई वञो थोरो तवजो घणो संभरी आयो पर ख़ुदा जी कुदरत गलो साथ नथो